यार मुँह कोन ॾिठो को जग में बुलबुल खे जी बाग में मेवात ॾे मज़ो बुलबुल खे जी बाग में मेवात ॾे मज़ो मुले खे मसीत में जी नाद ॾे मज़ो कासाई खे हथ में जी कात ॾे मज़ो जोर खे उठाई जी रात जे मज़ो असांखे सब बर चए हिकु सोने साण मज़ो आशिक बीमार आहे वो मगरूर आहे छो जो असांजो उस्ताद दरवेश माण्हू असां उहे थी नथा सघूं पर माना उस्ताद जी कापी जे लाइ मूंखे पुरस्कार घुरायो वियो आहे साईं कीरत साईं दरगाह उते मां रहंदो आहे वरी हींअर साईं जी फोन आई दरवेश जी छा पियो चए बीमार आहे कई माण्हू अचनि पिया हुनखे थियण जा ॾिसण उन्हनि खे चइबो मुंहिंजो बाबू बि नाहे त उनखे यार ख़ुदा खे वॾो वॾो सलाम ॾियो मां त हलण जो न आहियां उस्ताद जलाल जो कलाम तव्हां ॿुधो बि हूंदो तव्हांखे ॾिजो करे ॿुधायां थो सजण पुणे मावे सलाम जेको मूंखे दर्द तक कयो आहे किता दर्द तगी है तमाम सही बात Ah
मैं पूरा हर चीज में तो कराया हर जुमाना दे दे हां वाह वाह अन्ना दरवेश साहब छापे थे ओ गाड़े गाड़े गल्लो मत करो